नाज़रीन अवां सां घोटके जी ख़बर शामिल कंदा हलूं। सूबाई वज़ीर ॾांग अकरमुल्ला धारे जो घोटकी में न्याज़ मोहम्मद चाचड़े जे वालिद जी वफ़ात ते उज़र ख़्वाही करे ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर ॾांग अकरमुल्ला धारे जो मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त पीपी अवामी पार्टी आहे। पीपी जॾहिं बि इक़्तिदार में आई आहे बेरोज़गारनि खे रोज़गार ॾिनो आहे। हिन वधीक चयो त शहीद राणी सॼी ज़िंदगी मज़लूम अवाम जे हक़नि लाइ जदोजहद कई आहे ऐं पीपी वाहिद पार्टी आहे जंहिं हमेशह ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जा मसइला हल कया आहिनि। हिन वधीक चयो त ईंदड़ वफ़ाक़ी हुकूमत पीपी जी हूंदी। बिलावल भुट्टो मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। हिन वधीक इहो बि चयो त इमरान ख़ान जूं 1 करोड़ नौकरियूं ऐं 50 लख घर ॾियण वारा ऐलान हवा में उॾामी विया आहिनि। मुल्क में महांगाई जे करे माण्हू ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। इमरान ख़ान हुकूमत मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। उन मौक़े ते पीपी अॻुवाण सिकंदर लाखो, अनवर ख़ान शाहानी, सलीम कलवड़, मोहम्मद इस्माइल ढांढो, सैयद क़ाइम अली शाह, कामरेड नज़ीर सूमरो ऐं ॿिया सूबाई वज़ीर साण गॾु हुआ।